जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भली कार। ऐं जीअं अव्हांखे ॿुधायोसीं त नाइब जेके वज़ीर आज़म आहिनि ऐं फाइनेंस मिनिस्टर बि आहिनि इसाक डार साहब ऐं DGISPR, उन्हनि जी प्रेस कॉन्फ्रेंस बि अव्हां ॾिठी ऐं ॿुधी हूंदी। ऐं उन में बि जेका इंतहाई ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं आलमी बिरादरी खे बि ज़ाहिर इंटरवीन करण जे लाइ चयो वियो आहे। सो उन समूरी सूरत हाल ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर तर्ज निगार आहिनि ऐं परॾेही मामलनि जा माहिर अब्दुल मजीद चांडियो साहब, उहे हींअर सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अब्दुल मजीद चांडियो साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो पहलगाम वाक़े खां पोइ जेका ही छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई आहे? राति देरि सां मां ॾिठो त सुदसमारे वज़ीर जो बयानु अची वियो, लेट नाइट उन्हनि खे प्रेस कॉन्फ्रेंस करणी पई ऐं बल्कि उन्हनि टाइम ॾिनो त 24 खां 36 कलाक अहम आहिनि। ॼण त उन्हनि हिकिड़ो सिक्योरिटी अलर्ट खणी चइजे उहो जारी कयो आहे, भारत कंहिं बि वक़्तु हमिलो करे सघे थो। सो ॿिन्ही मुल्कनि विच में सूरत हाल ॾाढी कशीदगी वारी आहे। अव्हांखे चांडियो साहब सूरत हाल कीअं पई नज़र अचे? ज़ाहिर आहे साईं, हिकिड़े ॿ न्यूक्लियर पावर ऐं ॿ नेबरिंग कंट्रीज़ हींअर जेको आहे सो उन पोज़ीशन ते आहिनि जो कंहिं बि वक़्तु जंग जी जेका आहे सा सूरत हाल पैदा थी सघे थी ऐं जंग छिड़ी सघे थी। पोइ उहा जेकॾहिं कंहिं वॾी लेवल ते न इंटरनेशनल बॉर्डर्स ते न त लाइन ऑफ कंट्रोल ते इन जो वधीक ख़तरो आहे। ऐं पर उन जो जेकॾहिं हिकिड़ो त इहो कंदासीं त भारत पंहिंजी जेका पोज़ीशन ॿुधाए पियो त इहो पाकिस्तान इन में इन्वॉल्व आहे, त पाकिस्तान वाज़े ऐं चिटीअ तरह प्राइम मिनिस्टर जेको आहे पाकिस्तान जे उन्हनि खे हिकिड़ी ॾिनी आहे त बाबा इन जो को बि ट्रांसपेरेंट का हिकिड़ी इंक्वायरी थिए, इंटरनेशनल लेवल ते थिए। ऐं उन खां पोइ पाकिस्तान हींअर बि जेको इसाक डार साहब फॉरेन मिनिस्टर जेको इंटरव्यू करे पियो प्रेस कॉन्फ्रेंस, उन में उन वाज़े इन खे कंडेम पे कयो त पहलगाम ते जेको बि अटैक थियो आहे असां इन खे सिविलियंस ते जेको थियो आहे असां उन खे कंडेम था कयूं। पर उन जे बावजूद बि जेका हिंदुस्तान जी पोज़ीशन आहे त हू हुनखे उहो बहानो बणाए कंहिं तरीक़े सां आज़ाद कश्मीर ते को अटैक करे। ऐं मे बि त हिकिड़े इंटरनेशनल बॉर्डर्स ते थी वियो त इहा हिकिड़ी जंग वॾी थी वेंदी, छो त उहो जेको आहे सो तक़रीबन सियालकोट खां पोइ हेठि इंटरनेशनल बॉर्डर थो अचे ऐं इन खां मथे जेको आहे सो आहे लाइन ऑफ कंट्रोल। ऐं लाइन ऑफ कंट्रोल अञा ताईं इहो आहे त कंहिं हद ताईं चऊं त उहो डिस्प्यूटेड या उहो वाज़े ऐं क्लियर कोन्हे। उन ते ई हिकिड़ी जेका आहे सा भारत जी बि कोशिशि आहे त हू उन ते अटैक करे। त ग्रेट पावर्स जो हींअर आहे जेको मां सम्झां थो त ॿाहिरियां मुल्क जेके आहिनि दोस्त मुल्क या ग्रेट पावर्स जो जेको रोल आहे हिते उहो ॾाढो हिकिड़ो इंकरेजिंग आहे। मां सम्झां थो त उन में हू ॿई जेके आहिनि टे ग्रेट पावर्स उहे इन्वॉल्व आहिनि। रशिया बि इन में इन्वॉल्व आहे, बल्कि रशिया त डिप्लोमेटिकली हिकिड़ो एज ॾिनो आहे पाकिस्तान खे। हुननि शहबाज शरीफ़ पाकिस्तान जे उन जी तारीफ़ कई आहे त हू जेकॾहिं इहो चवे थो त इंटरनेशनल लेवल ते का बि इंक्वायरी थिए ऐं कंहिं थर्ड पार्टी खां त उहे उन लाइ पाकिस्तान तयारु आहे त हू उन ते रशिया या क्रेमलिन उन जी तारीफ़ कई आहे त इहो हिकिड़ो बहितर हिकिड़ी जेका आहे सा स्टैंड आहे पाकिस्तान जो। इहो चवण की हुनजा इंडिया सां पाकिस्तान खां मुंहिंजे ख़्याल में यूक्रेन जी जंग जे करे इंडिया सां वधीक बहितर लाॻापा आहिनि, पर रशिया पंहिंजी पोज़ीशन हिकिड़ी क्लियर कई आहे ऐं उन में हुन पाकिस्तान जी डिप्लोमेटिकली सराह कई आहे। ऐं बाक़ी बचा असांजा ॿ ग्रेट पावर्स जेके आहिनि उन में अमेरिका जो वधीक हिकिड़ो जेको आहे सो टिल्ट या हुनजी जेका आहे सा हिकिड़ी पोज़ीशन वधीक आहे कंहिं ॾांहुं इंडिया ॾांहुं। पर उन जे बावजूद बि अॼु जेका उन्हनि जी जेका आहे सा तर्जुमान हुयो उन चयो त उन्हनि जो फॉरेन सेक्रेटरी जेको आहे सो उहो बि वज़ीर ख़ारजा जेके आहिनि इंडिया ऐं पाकिस्तान जा उन्हनि सां उहो ॻाल्हि ॿोल कंदो ऐं हू नथा चाहिनि त का एस्केलेशन थिए, इन खे डी एस्केलेशन जे लाइ कोशिशूं वठियूं वेंदियूं। ऐं मे बि त अॼु राति इहा ॻाल्हि ॿोल थिए छो त असां में टाइम जो फ़र्क़ु आहे अमेरिका ऐं हिन में। त मां सम्झां थो त भारत हिन में हिकिड़ी ईअं न त बि पाकिस्तान ई असां चऊं था, पर उन जो को बि सबूत इंडिया अञा ताईं पेश न करे सघियो आहे त पहलगाम ते जेको अटैक थियो आहे ऐं जेको इहो थियो आहे उन में हू पंजे माण्हुनि उते जेके आहिनि उन्हनि जा त घर मिसमार कनि पिया, पर अहिड़ी का बि हिकिड़ी शायदि प्रूफ सां न ॾेई सघियो आहे त को पाकिस्तान इन में इन्वॉल्व आहे ऐं पाकिस्तान जी इन में का इन्वॉल्वमेंट आहे।
बिल्कुल इन करे डिप्लोमेटिक लेवल ते बि इंडिया खे एॾो एज न आहे मिलियल, छो त इंडिया ज़रूरु 12, 14, 15 मुल्कनि सां सरबराहनि सां इंडियन प्राइम मिनिस्टर मोदी ॻाल्हाए चुको आहे, पर अहिड़ो को मुंहिंजे ख़्याल में त जेका इंटरनेशनल मीडिया ॾिसूं था ऐं ॿुधूं था त उन में बि अहिड़ी का शइ वाज़े नथी थिए त पोइ हुन उन ते वाज़े सबूत पेश कया हुजनि मुल्कनि जे सरबराहनि खे या ख़ुदि दिल्ली में मौजूदु जेके डिप्लोमेट्स आहिनि उन्हनि 30-40 सां जेको आहे सो मुलाक़ातूं उन्हनि जी थियूं आहिनि त उन में के सबूत न ॾेई सघिया आहिनि वाज़े त पाकिस्तान इन में इन्वॉल्व आहे। हा, इहा जेका आहे सा हिकिड़ी ज़रूरु आहे त पाकिस्तान ते इल्ज़ाम आहे ऐं उन जो पाकिस्तान पंहिंजे वाज़े तरीक़े सां ॿुधायो आहे त बाबा थर्ड पार्टी खां वरी इंक्वायरी करायो ऐं असां हिनखे कंडेम बि कयूं था। बिल्कुलु। अच्छा, ये बिल्कुलु अवां बिल्कुलु सही चयो त वज़ीर आज़म साहब जी ऑफर करे चुका आहिनि इंटरनेशनल लेवल ते इन्वेस्टिगेशन करायो, असीं ताउन करण लाइ तयारु आहियूं या के सबूत ॾियो, सबूत कुझु बि कोन्हनि, बसि हिकिड़ी मुसलसल इल्ज़ाम तराशी आहे। अॼु BBC ते ही हिकिड़ी रिपोर्ट शाया थी आहे, यकीन में बि अवां जी नज़र मां गुज़री हुजे, उन में भारत जा जेके संजीदा चऊं असीं सीनियर ऐं संजीदा सहाफ़ी उहे या जेके मुतासिर फैमिलीज़ आहिनि पहलगाम वाक़िअनि जी, उहे इल्ज़ाम पियो मड़नि भारत जी पंहिंजी सिक्योरिटी लैब्स जे हवाले सां। हू चवंदा त हिते ज़ाहिर आहे दहशतगर्दनि जो पहुचणु वॾो सवालु आहे, जंहिंखे मिनी स्विट्ज़रलैंड चयो थो वञे भारत जो, उहो एॾो वॾो सियाती मक़ाम आहे, उते कंहिं बि सिक्योरिटी एहलकार जो न हुजणु वॾो सवालु आहे। ऐं 1.5 कलाक खां पोइ उते पुलिस पहुचे थी, उनखां पोइ फ़ौज पहुचे थी, बाक़ी FIR कटण में उहे देरी कोन था कनि। सो खोड़ सारा सवाल जेके आहिनि जेके संजीदा उतां जा जर्नलिस्ट आहिनि, हालांकि ॿिए पासे ॾिसूं त भारत जी मीडिया जो ओवरऑल रवैयो को सुठो कोन्हे, पर संजीदा सहाफ़ी त खोड़ सारा सवाल उथारनि पिया त भारत जी सिक्योरिटी लैब्स ते वॾा सवाल उथनि था। सो उनखे अवां कीअं था ॾिसो त उनजो बि ज़ाहिर उन्हनि ते हिकिड़ो प्रेशर त ठहंदो हूंदो भारतीय गवर्नमेंट ते? साईं, ज़ाहिर आहे त तव्हां जेकॾहिं ॾिसंदव न इन जी जोग्राफिकल लोकेशन त लाइन ऑफ कंट्रोल खां तक़रीबन इहो 200 किलोमीटर अंदरि आहे। बिल्कुलु। ऐं थिक जेको आहे सो फॉरेस्ट आहिनि, उते जेको आहे बॉलीवुड जूं घणियूं जेको आहे सो फिल्मूं उते ई थियनि थियूं, त उते जेकॾहिं टूरिस्ट अचे थो त उते हिननि जेके बि उन्हनि जा रस्ता बि आहिनि त उहे बि काफ़ी खुलियल आहिनि। खुलियल इन सेंस सां त जेकॾहिं अहिड़ी पोज़ीशन आहे ऐं तव्हां उते ह्यूमन राइट्स जी अब्यूज़ कयो पिया, ऐं जेका हाणे कई अथनि ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो त उतां खां जेके पाकिस्तानी नेशनल्स आहिनि हितां खां शादियूं थियूं, हिकिड़ी त औरत आहे उहा आज़ाद कश्मीर जी आहे, उन जी 43 साल अॻु में शादी थी आहे, उन जो पासपोर्ट कैंसिल करे उन खे उतां श्रीनगर खां वापसि कयो वियो आहे। बिल्कुलु। त हिकिड़ी ह्यूमन राइट्स एब्यूज़ बि आहे। ऐं साॻे वक़्तु जेकॾहिं अहिड़ी हिकिड़ी पोज़ीशन आहे इंटरनेशनल पोज़ीशन आहे ऐं उन में हिकिड़ी इंटरनेशनल पोज़ीशन आहे उनजी टूरिस्ट पॉइंट ऑफ व्यू खां, बिल्कुलु, त उते तव्हां हिकिड़ी का बि सिक्योरिटी न ॾियो ऐं उते तव्हांजो सेलिब्रिटीज़ जो जेको आहे सो अचणु थींदो आहे पियो। तमामु बॉलीवुड जी जेका बि आहे हिकिड़ी बिल्कुलु वॾा वॾा आहिनि प्रोग्राम या फिल्मूं जेके फिल्म बंदी थिए थी, उन सां गॾु दुनिया जो टूरिस्ट उते अचे थो, त हिकिड़ो सिक्योरिटी लैब्स ज़रूरु आहे। ऐं उन जी ज़ाहिर आहे त जेके वॾा सहाफ़ी आहिनि या जेके लिखंदड़ आहिनि त उहे ज़रूरु पंहिंजे मुल्क ते या पंहिंजे हिकिड़ी जेका आहे उन ते क्रिटिसाइज़ कंदा। ऐं ॿियो हिकिड़ो इहो आहे त जेको RSS जो जेको रोल आहे न, उहो बि ॾाढो हिते हाणे तव्हां ॾिसंदव त मोदी साहिबु फौरन RSS जो जेको हेड आहे उन सां मुलाक़ात कई आहे। बिल्कुलु। ऐं उन्हनि जो हिकिड़ो कश्मीर में जेको रवैयो आहे, कश्मीर जे शागिर्दनि सां जेको रवैयो आहे, जेके इंडिया में अंदरि पढ़नि था इंडियन हेल्थ कश्मीर जा स्टूडेंट्स, उन्हनि सां रवैयो हिकिड़ो ह्यूमन राइट्स जी जेका आहे सा वायोलेशन थिए थी, त उन लिहाज़ सां हिकिड़ी सिक्योरिटी लैब्स हू सही था लिखनि ऐं दुनिया ते ॾिसी हिनखे त हीअ सिक्योरिटी लैब्स आहे। ऐं ज़ाहिर इहो बि चवनि पिया त ज़ाहिर उहो उन्हनि पाण करायो हुजे या छा, ज़ाहिर उहो त जांच थींदी त ख़बर पवंदी। बहरहाल जीअं अव्हां शुरूआति में चयो त इंटरनेशनल बॉर्डर्स बदिरां हू लाइन ऑफ कंट्रोल वारे पासे का कार्रवाई करे सघनि था, त उनजो असीं छा सम्झूं त पंहिंजा जेके भारत जा शहरी आहिनि उन्हनि जो जेको प्रेशर आहे मोदी सरकार खे उनखे मुतमिन करण जे लाइ जीअं 2019 में उन्हनि सर्जिकल स्ट्राइक्स वग़ैरह कया हुआ, त अहिड़े लेवल जी का कार्रवाई अव्हांखे नज़र अचे पई हिन भेरे बि तूं पंहिंजे माण्हुनि खे मुतमिन करण लाइ कुझु करे सघंदा? ऐं जेकॾहिं ईअं बि थिए थो त ख्वाजा आसिफ चए थो जेतिरी ताक़त सां उहो असां ते हमिलो कंदा उनखां ॿीणी ताक़त जो असीं उन्हनि खे जवाबु ॾींदासीं। ज़ाहिर आहे त पाकिस्तान जो इंफॉर्मेशन मिनिस्टर जेकॾहिं पंहिंजो हिकिड़ो रिकॉर्डेड मैसेज सॼी जेको आहे सो पाकिस्तान जी मीडिया ते हलाए थो
ऐं 24 खां 36 कलाक हिकिड़ी जेका आहे सा उहो ॿुधाए थो त हिकिड़ो तमामु ख़तरो आहे त पाकिस्तान वटि अहिड़ियूं ज़रूरु इंफॉर्मेशन हूंदियूं त उते ऐं इहा आहे बि सही त हुननि मुकमल तौर ते हिकिड़ो जेको आहे सो क्लीन चिट इंडियन आर्मी जे हेड खे ॾेई छॾी त उहा क्लीन चिट इंडियन आर्मी जे हेड खे मिली इन जे लाइ आहे त सर्जिकल स्ट्राइक करे कतई तौर ते आर्मी जो हिकिड़ो चीफ कॾहिं बि इहो न कंदो त हू टोटल वार डिक्लेयर करे ऐं टोटल वार डिक्लेयर हमेशह जिथे थींदी आहे उहा इंटरनेशनल बॉर्डर्स ते थींदी आहे ही डिस्प्यूटेड जेकॾहिं एरिया आहे त उन में सर्जिकल स्ट्राइक्स जो ऐं पाकिस्तान वटि जेका इंफॉर्मेशन जेकॾहिं असांजो पाकिस्तान जो इंफॉर्मेशन मिनिस्टर अहिड़ी ॾिए थो मैसेज त इन जो मक़सदु आहे त 36 कलाक वाकई ॾाढा ॾुखिया आहिनि पर साॻिए वक़्तु हिकिड़ो ज़रूरु आहे त जेके ग्रेट पावर्स आहिनि या दोस्त मुल्क आहिनि जीअं अरब मुल्क आहिनि ईरान आहे पाड़ेसी मुल्क आहिनि त उन्हनि बि इंडिया खे जेको आहे सो हिकिड़ो ॾिनी आहे त हू ॻाल्हियुनि में अचे ऐं ग्रेट पावर्स जी बि इहा कोशिशि हूंदी त कंहिं बि सूरत में ॿिन्ही मुल्कनि जी जेको आहे सो को हॉट लाइन या डिप्लोमेटिक चैनल या कुझु जेको आहे सो उहो खोलनि त जीअं हिननि जी ॻाल्हि ॿोल थिए ऐं इहा ख़तमु थिए जेका हिकिड़ो टेंशन बॉर्डर ते आहे ऐं लाइन ऑफ कंट्रोल ते आहे त इन जो इम्कान आहे त ॻाल्हि ॿोल जे ज़रिए इहा टेंशन वारी सूरत ख़तमु थिए या भारत पंहिंजनि शहरियुनि खे ॾेखारण जे लाइ कान कहिड़ी हरकत कंदो जंहिंजो घणे भाङे इम्कान आहे इम्कान इन जो बिल्कुलु आहे छो त पाकिस्तान जो मूं ॿुधायो त पाकिस्तान जो जेकॾहिं इंफॉर्मेशन मिनिस्टर अचे थो त असां वटि अहिड़ी पाकिस्तान वटि सॉलिड प्रूफ हूंदा ऐं हू इन ते पंहिंजे शहरनि खे हरू भरू इन में न विझंदा कंहिं बि हिकिड़े ख़ौफ़ ऐं रास में त हिकिड़ो न्यूक्लियर पावर उहो जेको आहे सो असां ते कंहिं वक़्तु अटैक करे सघे थो पर इहा इंफॉर्मेशन ज़रूरु हूंदी साॻिए वक़्तु इंटरनेशनल जेको आहे सो लेवल ते यकीनन त हींअर साउथ एशिया उन्हनि जे कोन्हे जेको आहे सो हिन करे एजेंडा ते या उनजी का छो त यूक्राइन जी जंग थी हले इंटरनेशनल ट्रेड वॉर पई हले अमेरिका चाइना ऐं उनजे मुल्कनि में त एतिरी का जेको आहे सो एजेंडा ते कोन्हे पर साॻिए वक़्तु इहो ज़रूरु आहे कंसर्न जीअं अक़वाम मुतहदा जे जनरल सेक्रेटरी हुन में इन्वॉल्व थियो आहे ऐं यूनाइटेड स्टेट्स जी जेका आहे सा तर्जुमान उन जेको आहे सो चयो आहे त असांजो फॉरेन मिनिस्टर जेको आहे सो उहो ॻाल्हियूं कंदो ऐं उहो ॿिन्ही मुल्कनि खे जेको आहे सो वज़ीर ख़ारजा जेके आहिनि उन्हनि खे चवंदो त हू डिप्लोमेटिक जेको आहे सो पंहिंजा चैनल्स खोलनि त इन लिहाज़ सां मुंहिंजे ख़्याल में त ख़तरो ज़रूरु आहे पर चङाई जी उमेद रखिजे त ख़तरो टरी वेंदो ऐं पाकिस्तान में बि उन में तयारु बि आहे त उन्हनि खे फेस करे पर खुदा करे त अहिड़ी का पोज़ीशन न बीहे पर फ़िलहाल जेका आहे त जेको आर्मी हेड खे जेको मोदी साहब ॾिनो आहे पंहिंजो क्लीन चिट ॾिनी आहे त इन मां इहो थो लॻे त का सर्जिकल स्ट्राइक ज़रूरु थींदी सही ठीकु अच्छा इन समूरे सूरत हाल में जीअं मां रशिया जे हवाले सां बि ॻाल्हायो अमेरिका जे हवाले सां या ॿिया जेके मुल्क आहिनि चीन जो तमामु हिकिड़ो अहम रोल आहे सीपेक जे हवाले सां बि ॿिन्ही मुल्कनि जो पाड़ेसरी मुल्क बि आहे भारत सां बि उन बॉर्डर लॻे पाकिस्तान सां बि लॻे वरी दिफ़ाई हवाले सां ॾिसूं त पाकिस्तान जो 80% जेको दिफ़ाई साज़ो सामान आहे उहो हाणे असां चीन खां वठूं था त इन सॼी कंडीशन में चीन जो किरदारु कीअं था ॾिसो ज़ाहिर आहे उहो त हिकिड़ो वापारी मुल्क आहे उनजी बि कोशिशि हूंदी त खिते में अमन हुजे सो अमन क़ाइमु कराइण लाइ ॿिन्ही मुल्कनि में ठाह कराइण लाइ उनजो को रोल छा था ॾिसो ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जंग वारी सूरत हाल थिए थी सर्जिकल स्ट्राइक वारी सूरत हाल जेका बि जुड़े थी त उन में चीन जो रोल छा था ॾिसो न हाणे उन में चीन हिकिड़ो वापारी मुल्क तव्हां चयो पर साॻिए वक़्तु ॿ मुल्क दुनिया जा आहिनि हिकिड़ो तुर्की ऐं ॿियो चाइना जेके असां सां डिफेंस पॉलिसीज़ में या ख़ासि तौर ते वेपन्स जेके आहिनि उहे असां उन्हनि खां ई वठूं था ऐं असांखे पाकिस्तान खे उनजी काफ़ी सपोर्ट बि आहे ऐं परचेज कयूं था ऐं उन में तव्हां ॾिसंदो त हाणे इंडिया तरफ़ां तुर्की ते बि इल्ज़ाम लॻे पियो ऐं इंडिया तरफ़ां जेको आहे सो चाइना ते बि इल्ज़ाम लॻे पियो त उहे जेके आहिनि से जीअं इहो JF-17 थंडर्स आहिनि ऐं उहे असां ऐं पाकिस्तान ऐं चाइना जेको आहे सो गॾियल हिकिड़ी जेका आहे सो उन्हनि जो जॉइंट वेंचर आहे ऐं उन सां गॾु जेको आहे सो तुर्की खां बि काफ़ी असांखे असलो पाकिस्तान खे मिले थो पियो उन में त हिकिड़ो जॉइंट वेंचर थो मिले यानी गॾियल हिकिड़ी जेका आहे सा असां मैन्युफैक्चर कयूं पिया ऐं हिक ॿिए से जेको आहे सो सपोर्ट बि कयूं पिया उन में ऐं साॻिए वक़्तु तुर्की खां जेको आहे सो ड्रोन्स बि आहिनि त इन लिहाज़ सां इंडिया खे सोची सम्झी जेको आहे सो अंडर एस्टिमेट पाकिस्तान खे न करणु खपे ऐं ख़ुदि पाकिस्तान खे बि अंडर एस्टिमेट इंडिया खे न करणु खपे
छो त ॿई मुल्क हिकिड़ो जेको आहे सो न्यूक्लियर पावर सां गॾु ॿिन्ही जो जेको आहे डिफेंस ते ऐं डिफेंस जेको आहे सो डिफेंसिव वेपन्स ते तमामु घणी हिकिड़ी जेका आहे सा आहे जेका शायदि ॿिन्ही मुल्कनि खे एतिरी ख़बर न हुजे या ख़बर हुजे बि पर हिकिड़ो ख़तरनाक पोज़ीशन आहे ऐं उहा हिकिड़ी कंहिं बि वक़्तु नाइट जेकॾहिं थिए थी त उहा टोटल वार ॾे हिकिड़ी वॾी जंग ॾे बि वञी सघे थी सर्जिकल स्ट्राइक्स खां वधी करे। बाक़ी रहियो त चाइना लाज़मी आहे त चाइना जी जेके बि आहिनि हिकिड़ो त पाकिस्तान सां हुन जूं जॉइंट वेंचर आहिनि वेपन्स जे इन में ऐं साॻियो चाइना हिकिड़ो क्लियर पोज़ीशन में हिन में पाकिस्तान सां बीठल आहे पर हू पंहिंजो ट्रेड जेको हुनजो आहे इंडिया सां इन खे बि ख़राबु करणु न चाहींदो ऐं इंडिया सां ट्रेड जे करे हू चाहींदो त हिन में सब कॉन्टिनेंट में साउथ एशिया में हिकिड़ो अमन अमान वारी सूरत हाल पैदा थिए ऐं हीअ जेका आहे हीअ डीएस्केलेशन ॾे सूरत हाल वञे ऐं बहितरी ॾे वञे। ठीकु आहे अब्दुल मजीद चांडियो साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अब्दुल मजीद चांडियो IR डिपार्टमेंट जा हेड बि रहिया शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में ऐं हुन सां गॾोगॾु इंटरनेशनल इशूज़ ते ॾाढो सुठो लिखनि बि था। उन्हनि जो तर्जुमो अव्हांजे साम्हूं आहे। ॾिसूं था सूरत हाल जेका आहे सा किथे दंग करे थी। बहरहाल ओवरऑल असां सभिनी जी कोशिशि बि हूंदी, दुआ बि हूंदी त ख़िते समूरे में अमन हुजे, छाकाणि त लतीफ़ सरकार जा असीं पुरोगार आहियूं ऐं हुन चयो त आलम सब आबाद करी। सो अमन ऐं शांती जा तलबगार असीं सदाईं रहिया आहियूं। ॾिसूं सूरत हाल थिए छा पई, ईंदड़ ॾींहंनि में जेका बि डेवलपमेंट थिए थी पाण हुन ते फर्दर ॻाल्हाईंदासीं। अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे उहो हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।